नवाज न्यूज़ में भली कार आया संजा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ। मुल्क में कातिल कोरोना वायरस वधी 39 इंसानी जिंदगी विड़काए वियो। 24 कलाकनि दौरान 1742 नवा केस रिपोर्ट। कोरोना वायरस जा हाकारी केस की शरह 3.2% रही। नाले वारो साफ़ी गुलशन शेख काफ़ी अरसो बीमार रहण खां पोइ लाडाणो करे वियो। गुलशन शेख कुछ ॾींहनि खां कराची जी जाव अस्पताल में इलाज हेठो। संदसि जनाज़े नमाज़ नए देरे जे इलाइक़े नुसरत भुट्टो स्टेशन लॻ भिमण ॻोठ में अदा कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुरादरी शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब पारां ॾुख जो इज़हार। साफ़ी बिरादरी में भी ॾुख जी लहर छाइंजी वई। सिंध अंदर गुरबत और बेरोज़गारी सबब इज्तमाही आपघात जो एक ॿियो दर्दनाक वाक़ियो। छाछरे खां पोइ चंबड़ में भी 3 घर भातियुनि इज्तमाही तौर आपघात करे छॾियो। गुरदरिया खान लुंड में 25 वरियनि जे भेरो कोहली, संदसि घरवारी 22 वरियनि जी वक़्तू ऐं भेण वरजू कोहली जा ॿनी मां फाओ खाधल लाश हथ आया। पुलिस 3 लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया। गुज़िरियल ॾींहुं छाछरो में भी गुरबत गरीब पोरियत 3 ॿारनि सूधो खूह में टिपो ॾेई आपघात कयो हो। नगर पार्कर में भी नौजवान मुबैना तौर फाओ खाई आपघात कयो हो। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। सिजावल, उमरकोट, टणो मोहम्मद खान, तलहा, टणो बागो, मातली, सीरानी, ॾेई ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बिजली गायब। मौसमियात खाते जो चवणु आहे त तेज़ बरसात जो सिलसिलो 2 अक्टूबर ताईं जारी रहंदो। कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन ऐं दादू में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। कराची, ठट्टे ऐं बदीन में अलर्ट जारी। 3 अक्टूबर ताईं मुहाणे जे ऊने समुंड में वञण ते पाबंदी। लाॻापियल खातनि जे मुलाज़िमनि जो मोकलूं बि बंदि। जमपीर बरसात दुबई फार्म वट घरू तकरार तां मुड़स था ज़ाल क़तल। जवाबदार मुस्तफ़ा पालारी पंहिंजी ज़ाल के तेज़धार औज़ार सां कुही क़तल करे छॾियो। मियां साहब हरसा ज़रखेड़ी खानपुर रोड ते पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो। पुलिस पारां हिक ॾोहारी जी मार्जर जी दावा। मार्जवेल जी सुञाणप अली बख्श द्रोही तौर थी। थाणो बुलाखान भरसा अदालती हुकम ते ॻोठ फोटो कानड़ो में पुलिस जो छापो। बांदी बणायल 40 हारी बाज़ियाब।